You have been observing things, reporting things. हींअर तव्हां लंडन में आयो, जमहूरियत जो बहरान, सियासी ऐं शहरी हक़नि जी सूरत हाल. So how it sounds to you? इहो एॾो वसी सब्जेक्ट आहे ऐं एॾो ओपन एंडेड आहे त इन जो सरो पकड़णु थोरो ॾुखियो आहे. पर आउं ॿ टे ॻाल्हियूं चवंदुसि मुख़्तसिरनि. असां वटि जमहूरियत सम्झो थो वञे वोट ॾियण खे. त इलेक्शन थी, वोट ॾिनोसीं, इहा जमहूरियत क़ाइमु थी वई. हालांकि वोटिंग जेका आहे उहा जमहूरियत जे हिकिड़े वसी कॉन्सेप्ट जो हिकिड़ो नंढिड़ो हिसो आहे ऐं असां उनखे ई सभु कुझु था सम्झूं ऐं उनजे चौधारी असांजी पूरी पॉलिटिक्स थी हले. जमहूरियत नालो आहे मुख़्तलिफ़ वैल्यूज़ जो ऐं इक़्तिसादी, समाजी, सियासी, अख़लाक़ी वैल्यूज़ ऐं उनजी मिनिमम रिक्वायरमेंट्स जो. असां उन्हनि सभिनी शयुनि खे विसारे था छॾियूं. उन्हनि सां असांजे सियासत जो ताल्लुक़ु तमामु महदूद आहे ऐं सॼो ज़ोर ऐं फोकस वोट ते आहे. बजाए इन जे जो असां हिकिड़ी जमहूरी उन अमल खे, उन प्रोसेस खे, उन्हनि वैल्यूज़ खे, उन्हनि आइडियाज़ खे, उन्हनि इक़्तिसादी ऐं समाजी पॉलिसीज़ खे अडॉप्ट कयूं. असां सिर्फ़ु इन ॻाल्हि खे सम्झूं था त असीं वोट वरितोसीं ऐं असांखे हुकूमत करणी आहे ऐं पोइ असांजा जेके नज़रिया, जेका सोच आहे, घणो करे त नज़रियो हिकिड़ो ई आहे ऐं उहो नज़रियो हिन वक़्तु असांजी पॉलिटिक्स जो आहे. असांखे पंहिंजा पर्सनल इंट्रस्ट, फाइनेंशियल इंट्रस्ट सर्व करणा आहिनि. सो आउं चवणु हीअ थो चाहियां बेसिकली त जमहूरियत को अहिड़ी का जामिद शइ न आहे. जमहूरियत हिकिड़ो तसलसुल आहे ऐं असां वटि जेको जमहूरियत जो बहरान आहे उनजी हिकिड़ी त वजह इहा आहे त असां बार बार जमहूरी प्रोसेस खे डिस्टर्ब कयो आहे, उनखे रोकियो आहे, बल्कि उनजे ख़िलाफ़ु साज़िशूं कयूं आहिनि. असांजा जेके असुलु ताक़तूं आहिनि हिन मुल्क जूं, उन्हनि कॾहिं बि जमहूरियत खे हिकु निज़ाम जे तौर ते दिली तरह क़बूल ई न कयो आहे. हुननि खे मां गुज़िरियल कुझु अर्सो अॻु में मुशर्रफ साहिबु जॾहिं ज़िंदा हो, जनरल मुशर्रफ खां मूं 2017 में हिकिड़ो इंटरव्यू कयो जॾहिं हू UAE में जिला वतन हुयो, सेल्फ एक्ज़ाइल में हुयो. त मां हुनखां पुछियो त बाबा तव्हां घड़ी घड़ी अचे, फ़ौजी बार बार अचे, हुकूमतुनि ते कंट्रोल था कयो, कब्ज़ा था कयो, 10-15 साल वेठा आहियो, उन में सॼे समाज जो फैब्रिक तबाह था करे छॾियो, इकॉनमी खे ख़राबु था करे छॾियो, माण्हुनि जूं ज़िंदगियूं तबाह था करे छॾियो, तव्हां ईअं छो था कयो? त हुन जेका ॻाल्हि कई उहा असांजी इस्टेब्लिशमेंट जी साइकी खे वाज़े थी करे. हुन ॾाढे खुलियल लफ़्ज़नि में चयो त हम आते हैं, मईशत को डगर पे डालते हैं, सही लाइन पे चाटते हैं, सियासत को ठीक करते हैं, ये साले सियासतदान आते हैं सबका बेड़ा गर्क कर देते हैं. इहा सोच हुई ऐं इहा सोच अॼु बि आहे. इस्टेब्लिशमेंट खे उन्हनि खे लॻे ई थो त रेलूं असां हलायूं, PI असां था हलाए सघूं, दफ़ा असां था कयूं, टेररिज़म जे ख़िलाफ़ु जंग असां था विड़ूं, मईशत खे असां था कयूं, इवन IMF खां पैसा वठी ॾियण में बि असां इन्वॉल्व आहियूं. त ही केरु आहिनि? हे जेके सियासतदान घुमंदा फिरंदा था वरतनि, टपा था ॾियनि, पोस्टरनि ते फ़ोटूं आहिनि, तस्वीरूं आहिनि, इहे केरु आहिनि? सो हुननि जी साइकी, हुननि जो सोच, हुननि जो जेको अमल आहे उहो उन डायरेक्शन में आहे. तंहिं करे इहो बहरान हल थियणो कोन्हे जेसि ताईं इन सोच खे तब्दील करण जो मरहलो नथो अचे, हू हुननि खे जेसि ताईं इहा ॻाल्हि रियलाइज़ नथी थिए. जावेद काज़ी साहब, जीअं जावेद सुमरे साहब हिकु कंक्लूजन कयो त बहरान हल थियणो न आहे ऐं जेको थीम रखियो आहे असां जमहूरियत जो बहरान 77 साल थिया आहिनि ऐं हींअर त काफ़ी इहे शयूं डिस्कशन में ॼण को रिपीटेटिव मोड ते लॻनि थियूं. ऐं जॾहिं असां ॻाल्हि कयूं था शहरी ऐं सियासी हक़नि जी सूरत हाल, हाणे इहे सभु शयूं हिक ॿिए सां जुड़ियूं पियूं आहिनि. 77 साल में पाण ऑब्ज़र्व कंदा आया आहियूं ऐं हींअर त उन जाइ ते अची पहुता आहियूं जो समटाइम्स वी कैन से दिस जस्ट लाइक डायरेक्शन लेस थिंग्स. त तव्हां केतिरा होपफुल आहियो फॉर द फ्यूचर त छा इहो जमहूरी क्राइसिस ख़तमु थी सघे थो ऐं उन ख़तमु थियण खां पोइ जेके बुनियादी शहरी हक़ आहिनि ऐं सियासी सूरत हाल आहे उन में हिकु स्टेगनेंसी आहे या घटि में घटि माण्हू पूरो उमेद रही सघनि था? डेमोक्रेसी हिकिड़ो जेको आहे दुनिया जो हिकिड़ो माना हिकिड़ो मीडियम आहे. हिकिड़ी वेस्टर्न डेमोक्रेसी तव्हांजे साम्हूं पई आहे, वेस्टर्न इकोनॉमी बि तव्हांजे साम्हूं पई आहे, हुनजी मार्केट तव्हांजे साम्हूं पई आहे, हुनजी
मीशत जेका तमामु वॾी जेका आहे उन जूं इनोवेशन्स तव्हांजे साम्हूं पयूं आहिनि, उते बुनियादी हक़ बि तव्हांजे साम्हूं पिया आहिनि। पर इनखे अगरि जे आइसोलेट कबो हिकिड़ी जेका कॉन्स्टिट्यूशन जी हिस्ट्री आहे त वॾी ग़लती कंदासीं। छाकाणि त आइन बज़ाते ख़ुदि जेको आहे उहो इनकॉर्पोरेट थो करे डेमोक्रेसी खे। आइन बज़ाते ख़ुदि सॼो जो सॼो रिफ्लेक्शन जेको आहे या हुनजी जेका जेको जो स्केलेटोन आहे जंहिं ते उहो बीठो आहे उहो आहे ई जेको आहे बिल ऑफ राइट्स। त उनखां अलॻि त ॾिसी कोन थो सघिजे डेमोक्रेसी खे। त असांजे आइन जी ख़ुदि तारीख़ छा आहे? असांजे आइन जी तारीख़ तव्हांखे ख़बर आहे करारदाद मक़ासद लेट अस स्केप फ्रॉम डेमोक्रेसी एंड कॉन्स्टिट्यूशन पीपल रिप्रेजेंटेशन। इहा त हिकिड़ी वॾी जेका आहे तबाही आहे जॾहिं 1949 में 1950 में उहो आइन ॾेई था वञनि पिया ऐं असीं 23 सालनि खां पोइ अधु मुल्क टोड़ाए। अधु मुल्क टुटो ई न करे जो असीं डेमोक्रेसी ॾियण लाइ तयारु कोन हुआसीं, असीं आइन ॾियण लाइ तयारु कोन हुआसीं, असीं हितां जे इंडिजिनस माण्हुनि जो हक़ मञियो ई कोन होसीं। हिकिड़ी कंप्लीट साइकी जेका हिते आई हुई त हिते रूल कंदासूं ऐं हिते जेको आहे तव्हांखे ख़बर आहे मूं इहो अयूब खान जे ज़माने में हिकु वो आया था, इंस्ट्रक्शन आई थी जो कि राइटिंग में थी कि नहीं कि जो लिफाफा है उसमें अगर सिंधी में कहीं एड्रेस वगैरह लिखी हुई है तो पोस्टमैन को कहते हैं ये पहुंचाई न। ये मतलब इन्फीरियर माण्हू आहे ही जेके आहिनि से पखपून आहे, बलोच आहे, पंजाबियुनि त पंहिंजी माना हिकिड़ी पावर स्ट्रक्चर में वॾी पोजीशन ठाहे वरिती। त हुननि पंहिंजे कल्चर खां पंहिंजे जेको रिप्रेज़ेंटेशन खां पंहिंजे हक़नि खां माना लार्जली जेका आहे सा उन्हनि पाण ई जेको आहे विड्रॉ करे पावर जे कॉन्टेक्स्ट में आया। द थिंग इज़ दैट डेमोक्रेसी माना इंक्लूसिव एंड प्लूरल सोसाइटी। डेमोक्रेसी मीन्स त जेके आहिनि से हर को पसे प्रिय खे काई झल न पल वारी ॻाल्हि आहे। तव्हां पंहिंजो मौक़ुफ़ रखो, आउं पंहिंजो मौक़ुफ़ रखां, तव्हां मूंसां डिसएग्री कयो, एग्री कयां न कयां, हिक ॿिए खे ॿुधबो, सह पए, रवादारी आहे। ऐं इन खां वधीक ते बि तव्हां पंहिंजे टेंपल में वञो, तव्हां पंहिंजी मस्जिद में वञो, तव्हां पंहिंजी जेको आहे सो कलीसा में वञो, तव्हांजी पंहिंजा पंहिंजा हक़ आहिनि, तव्हांजा मज़हब आहिनि। यू कैन प्रोफेस योर रिलीजन इट्स अकॉर्डिंग टू योर बिलीफ एंड फेथ। त हाणे उहे सभु शयूं जेके आहिनि से हिते हिकिड़ी पूरी नरेटिव ठही। उहा नरेटिव हुई इहा त डेमोक्रेसी खे ॿिजो ॾिजे, इंसानी हक़नि खे ॿिजो ॾिजे। उहो इंसानी हक़नि ऐं डेमोक्रेसी खे ॿिजो ॾियण लाइ जेको आहे दीन मज़हब जूं तमामु वॾियूं जेके आहिनि से अफ़लातूनी ख़बरूं कयूं वयूं। ऐं उनखां पोइ आख़िर में अची वॾो वॾो जिन पैदा थियो जंहिंजो नालो जनरल ज़ियाउल हक़ हो। पोइ वरी जेको आहे सो एॾो कुझु जेके हमला थींदा पुराणा, सिधो पाणीपत लहंदा, पाणीपत जा रस्ता त थी विया बंदि, छाकाणि त हिंदुस्तान त थी वियो अलॻि। त असीं जेके हिते फाथासीं त उन्हनि ते जेको आहे सो पाणीपत वारा जेके आहिनि से करे मैनिफेस्ट करे हिते सॼा जेके आहिनि से नज़रियाती जहिड़ा हे हो जेको आहे सो राम राम सपना पराया मालपणा ॿुधो न हितां जे माण्हुनि जे वसीलनि ते, हिन जे रिसोर्सिस ते। त इनखे डेमोक्रेसी खे सम्झण जो ॿियो तमामु सवलो ऐं निज सवलो तरीक़ो इहो आहे त तव्हां हिनखे पाकिस्तान जे आमरियतुनि सां कंपेयर कयो न। छाकाणि त डेमोक्रेसीस के सुठियूं त कोन आहिनि न। डेमोक्रेसी त जेके आहिनि से इहे जेके आहिनि से इहे ई आहिनि जे तव्हांजे साम्हूं पियूं आहिनि। 15 साल खां हिकिड़ो राज पियो थो हले, उन में गवर्नेंस आहे ई कान का। पर छा या ज़ालोक या उन बदतरीन आमरियत खां जेको आहे उनखे कंपेयर कबो या हिकिड़ी सुहिणी आइडियल डेमोक्रेसी सां हुनखे कंपेयर कबो। सर इन में बसि हिकिड़ो तव्हां हिते थोरो एड करणु पुछणु चाहींदुसि तव्हां खां। जीअं तव्हां चयो त तव्हां कॉन्स्टिट्यूशनली आइडियल डेमोक्रेसी ॻाल्हि पे कयो त उहो त असां वटि ठीकु आहे। पोइ हिन कंट्रोल डेमोक्रेसी में कीअं शहरी ऐं सियासी हक़नि जी सूरत हाल जी असां उमेद रखूं था, उन हासिलात कीअं थी सघंदी जॾहिं कंट्रोल आहिनि? इर्तिका जूं मुसाफ़तूं आहिनि न। तव्हांखे वञिणो त तव्हांखे ई आहे न डेमोक्रेसी ॾे। जो हितां जी हिकिड़ी सोच जेका आहे MRC 83 तहरीक में कुझु दोस्तनि जेको आहे सो इनकार करे वेही रहिया त इहो जेको जनरल ज़ियाउल हक़ भलो हुए, पाकिस्तान टोड़ींदो, हे कंदो हो कंदो, ॿिजो ॾींदो। तंहिंजे करे इहा डेमोक्रेसी MRD मूवमेंट ते कोन बीठा। तमामु वॾा प्यारा माण्हू ऐं तमामु वॾी हुनजी जदोजहद हिकिड़ो मौक़ुफ़ आयो न। ऐं घणनि माण्हुनि जो अॼु बि इहो मौक़ुफ़ इहो आहे त डेमोक्रेसी जेको आहे सो असांजूं जेके आहिनि से शयूं जेके आहिनि से लेट थी करे बि जेको इहो मुल्क वञे पियो फितरी तौर ते तबाह थियणु, उनखे जेको आहे डेमोक्रेसी जी ॻाल्हियूं कंदड़ हरू भरू बचाइण जी कोशिशि पिया कनि। हिकिड़ो मौक़ुफ़ आहे। त अगरि इहो मौक़ुफ़ आहे त इहो मौक़ुफ़ त ॾाढो ख़राबु मौक़ुफ़ आहे, ॾुखियो मौक़ुफ़ आहे। छाकाणि त ख़ुदि तव्हांजो जेको आहे सो इन मौक़ुफ़ रखण सां
तव्हां हिकिड़ी नरेटिव ठाहींदो हिकिड़ो आईंदा जी नस्लूं ईंदियूं उहे सही तरह कैच त कोन कनि त कीअं पियो वञे। त तंहिंजे करे असांखे इंच बाय इंच वधणो आहे न। अ वर्स डेमोक्रेसी इज़ बेटर देन डिक्टेटरशिप। ठीकु आहे न। तंहिंजे करे जेका बि डेमोक्रेसी आहे उनखे अॻिते वञिणो आहे। ऐं बैलेट बॉक्स तमामु इंतिहाई प्यारी ॻाल्हि कई जावेद साहब, बैलेट बॉक्स ई आहिनि, पर जे बैलेट बॉक्स आहे रूल ऑफ लॉ न आहे, ऐं जे रूल ऑफ लॉ न आहे या गवर्नेंस न आहे, इहे सभु तव्हांजा अख़बारुनि में आर्टिकल ईंदा, तव्हांजा मुबाहिसा थींदा, बहस थींदा ऐं छिकी वठंदासीं हक़ जेके माण्हू तहरीकूं हलाईंदा आहिनि विदिन डेमोक्रेसी अंडर अम्ब्रेला। त उहे जेके आहिनि से अॼु जेको तव्हांजो जेको डेमोक्रेसी जो दुश्मन आहे उहो तमामु शातिर आहे, तमामु छा हिन मुल्क में हिन वक़्तु डेमोक्रेसी आहे? छा हीअ अगरि डेमोक्रेसी न आहे, जेका बि आहे हाइब्रिड डेमोक्रेसी आहे, जेके इस्टेब्लिशमेंट जी जेका आहे सा हिकिड़ी बैसाखी ॾिनल आहे, त छा उहा जेका इमरान खान वारी डेमोक्रेसी हुई उहा जेका बैसाखियुनि ते हुई, जेका 2018 में धांधली थी, या हीअ जेके काल जा जेके डेमोक्रेटिक फोर्स, हुन में हिकिड़ी बेनज़ीर भुट्टो बि हुई, हिन में हिकिड़ो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि हो, ऐं हीअ वरी जेका हिनजी जेका एलीट कल्चर आहे सॼा वॾेरा अथनि जेके हिन माना टोटल पंहिंजी माहियत में एंटाए जेको आहे सो तरक़ी आहिनि, हुनजो को बि माण्हुनि सां एॾो को न आहे वास्तो। पर जे इहे वॾेरा जेके आहिनि से कंहिं आमिरियत सां बीहनि इहो बहितर न थिए। वॾेरा जेके आहिनि से हिकिड़ा तव्हांखे नंढड़ा नंढड़ा मार्जिनल जेके आहिनि तव्हांखे जेके आहिनि से 2 स्टेप फॉरवर्ड 1 स्टेप हिकिड़ी मूवमेंट, हीअ जेको आहे सो माना हिकिड़ो धक जेको आहे माना इहो थुलो आहे ई कोन को, हिकिड़ो इर्तिका आहे। तंहिंजे करे पाकिस्तान जी 70 साल जी तारीख़ ॾाढी भयानक आहे, पर हाणे दुनिया तमामु घणी सुधारण पई वञे। हिकिड़ो ई सिस्टम बि अचो अथनि डेमोक्रेसी वर्ल्ड लेवल ते, AI पई अचे, हिकिड़ी ॿी वॾी चेंजिस पई अचनि। त आई थिंक त उन में जेके इंसानी हक़नि जी जेका जंग आहे उहा मोर डेमोक्रेसी, मोर फंडामेंटल राइट्स, मोर ह्यूमन राइट्स, मोर सोशल राइट्स। जी वसतुल्लाह साहब, आप क्या समझते हैं ये कितना अचीवेबल ड्रीम लग रहा है? शहरी हुकूक की सूरत हाल और सियासी सूरत हाल, वो भी पाकिस्तान की जमहूरियत के बहरानों में। थैंक यू सो मच। हमारा जो ख़ानदानी स्ट्रक्चर से लेके समाजी स्ट्रक्चर और जो गवर्नेंस का स्ट्रक्चर है उसके होते हुए तो ये ड्रीम ही रहेगा। जावेद सुब्रो साहब ने अच्छी बात की कि सिर्फ वोट या पोलिंग डे पे वोट दे देना जमहूरियत नहीं होती, जमहूरियत के और भी तकाज़े होते हैं। लेकिन मसला ये है कि हमें वोट देना भी कहाँ नसीब होता है। उसकी राह में फॉर्म 47 आ जाता है, 45 आ जाता है, कभी बेसिक डेमोक्रेसी का डिज़ाइन आ जाता है, कभी गैर जमाती इंतखाबात आ जाते हैं। मकसद सारा ये है कि जो पावर डायनामिक्स हैं वो चेंज ना होने पाएँ। मसलन जो अशराफिया मुग़लों के साथ थी वही अशराफिया अंग्रेज़ों के साथ थी, अंग्रेज़ों ने अपने ज़रूरत के हिसाब से नई अशराफिया क्रिएट की, फिर पाकिस्तान बन गया, फिर वही अशराफिया। एक पाकिस्तान को अगर मैं समझूं कि एक होटल है तो बोर्ड बदलते रहें कि आज ये सादिक होटल है, कल जो है ये इमरान होटल था, उसके बाद जो है ये फ़लाना होटल है। इंतज़ामिया चेंज होती है लेकिन होटल वही का वही है। तो ये बोर्ड की सूरत हाल है। तो एक ऐसा स्ट्रक्चर जिसको आप फाशिज़म कह लें, डेमोक्रेसी कह लें, डिक्टेटरशिप कह लें, कुछ भी कह लें, अगर उसमें तबक़ाती और पावर डायनामिक्स चेंज नहीं होते और सिर्फ सुपरफिशियल चीज़ें होती है कि जी डंडे की बजाय बैलेट बॉक्स रख दिया, सवाल ये कि उसमें से जो रिज़ल्ट्स निकल रहे हैं या उसके नतीजे में जो क़यादत उभर नहीं रही, ईजाद की जा रही है, वो किसके साथ है? वो वोटर के मफादात के साथ है या वो अपने और जो बाकी जो तबक़ात हैं, पावरफुल तबक़ात जो हमेशा से हैं, उनके मफादात के साथ है? तो यहाँ जहाँ ये बात दुरुस्त है कि सिर्फ वोट देना डेमोक्रेसी नहीं है, वहाँ ये बात भी ध्यान में रहनी चाहिए कि वोट देने के बावजूद भी अगर पावर डायनामिक्स वोटरों की अक्सरियत के हक़ में नहीं है, प्रो पीपल नहीं है, तो उस सिस्टम को आप कुछ भी कह सकते हैं। फिर हमारा मिजाज है, मसलन हमें ये तो मुतालबा करना बहुत अच्छा लगता है कि जी हर साल इंतखाबात होने चाहिए, हुकूमतें वोट के ज़रिए बदलनी चाहिए, जो कि अब तक नहीं बदल पा रही, या बदल पा रही हैं तो
उनके पीछे और साजिशें हैं, लेकिन सवाल ये कि ख़ुद हमारा जो रवैया है वो कितना जमहूरी है। मसलन मैं बहैसियत मर्द क्या औरत को उसके बुनियादी जमहूरी हकूक़ देने पे तैयार हूँ? नो। मैं सियासी जमहूरियत के लिए लड़ूंगा, लेकिन जो बुनियादी हकूक़ हैं जो आपके मौजू है, ज़ेर बहस है, बुनियादी हकूक़ का जहाँ तक मामला आता है, रियासत के जो रूलिंग क्लास है उससे लेके एक आम फैमिली तक का जो मर्द है उसकी सोच एक है कि जो उससे नीचे है उसके हकूक़ नहीं देने। मेरे बस में सिर्फ ये है कि मैं अपनी औरत के हकूक़ दबाऊँ, मेरे बस में ये है कि मैं अपने बच्चे को डिक्टेट करूँ कि तूने ये बनना है, ये नहीं बनना है। तो हमारा रवैया ही उस तरह से जमहूरी नहीं है। तो ठीक है, आप मेकअप कर लें हल्का फुल्का, बेस लाइन लगा लें वोट की, ये वज़ीर आज़म है, ये सदर है, ये कॉन्स्टिट्यूशन है, लेकिन सवाल ये कि नीचे तो वही स्ट्रक्चर है जो कि हमारा सदियों से चला आ रहा है। तो उसके बारे में क्या कीजिएगा आप? तहसीन साहब, मैं आपसे पूछना चाहूँगा, क्योंकि सवाल तो मैक्रो पर्सपेक्टिव में वही है, जमहूरियत के बहरान, सियासी और शहरी हुकूक की सूरत हाल पर। वसत साहब ने बात की पावर डायनामिक्स की, कि जब तक पावर डायनामिक्स चेंज नहीं होंगे तो इंतज़ामिया चेंज होती रहेगी। और आपके ख्याल में, आप डेवलपमेंट सेक्टर से ताल्लुक़ रखते हैं, गुज़श्ता साल भी हमारी ये डिस्कशन हुई थी, कम व बेश इसी बात पे ही हुई थी। तो आप क्या समझते हैं, कैसे पावर डायनामिक्स चेंज हो सकते हैं, और हम कितने पुरुमीद रहें कि पावर डायनामिक्स चेंज होंगे और कम से कम शहरी ये फील करेंगे कि हमारे हुकूक इस जमहूरियत में उनको तहफ़्फ़ुज़ मिलेगा या तहफ़्फ़ुज़ मिलने की उम्मीद है? मेरा ख्याल है कि वसत भाई को ये कहना चाहिए कि जो रूलिंग एलीट है इसको ख़त्म कर देना चाहिए। पावर डायनामिक्स फिर ही बदलेंगे, पहली बात। दूसरी बात जो मेरे जहन में आती है आपकी बात सवाल के जवाब में, कि भाई जमहूरियत तो का क्राइसिस तो दुनिया में हर जगह है इस वक्त। इतने बड़े बड़े जुलूस निकलते हैं अमेरिका में, लंदन में, यूरोप में, इसराइल के ख़िलाफ़ या गाज़ा के बच्चों के ख़िलाफ़। कुछ सुनता है उनकी? वहाँ पे बहस इस वक्त ये चल रही है कि क्या वोटर्स को ये हक़ है कि पार्लियामेंट में अपने इस जुलूस के लिए भी कोई आवाज़ उठा सके, चेंज कर सके। तीसरी बात जो मेरे जहन में आती है, सारी अच्छी बातें बड़े बुज़ुर्गों की सुनने के बाद, कि देखिए 1939 का जो एक्ट था जिसमें तमाम पावर्स दे दी सदर को और उसने हर तरह की हरकतें की, वही एक्ट इस वक्त लागू है 2025 में भी। जिसका जी चाहता है, जब मर्जी को गवर्नमेंट आ जाए, और जो गवर्नमेंट आती है अपनी मर्जी से कभी गैस के बिल बढ़ा दो, कभी ये कर दो, कभी वो कर दो, कभी कोई नया कानून ले आओ। हम में से किसी को ये जुर्रत नहीं हुई कि हम उसके ख़िलाफ़ कोई स्ट्रगल करें। दुनिया में कहीं भी जमहूरियत सदियों की स्ट्रगल्स के बाद जाके मिली है। ये जो सफ़र के औरतों की हक के राय दही वोट का हक था, उसके लिए 71 साल औरतों ने मार खाई थी। अभी भी इंग्लैंड के एक म्यूज़ियम में तस्वीर है जहाँ पे एक औरत हथकड़ी के साथ जा रही है, घोड़े के ऊपर एक सिपाही बैठा हुआ है जो उसको जेल में लेके जा रहा है, क्योंकि वो अपना हक के राय दही मांग रही थी। तो अगर 71 साल के बाद ये हुआ, मेरा ख्याल है आज के दौर में अगर हम अपनी ये ड्यूटी पूरी करें कि इंस्टीट्यूशंस बनाएं, वो इंस्टीट्यूशंस जिन पे हमारा ट्रस्ट हो। इस वक्त एक भी ऐसा इंस्टीट्यूशन नहीं है जिसका नाम लेके मैं कह सकूं कि मेरा उस पर ट्रस्ट है, क्योंकि मैंने नहीं बनाया, उसमें मेरी कोई से नहीं है। जब तक ये नहीं होगा तो मैं नहीं समझता कि जमहूरियत हमारे यहाँ यही होगी कि जब कभी 3 साल बाद, कभी 5 साल बाद वोट डालने चल पड़े, वही जमहूरियत है। उसके बाद ना कभी मेरे कैंडिडेट ने मुझे मिलना है, ना मेरी कोई बात सुननी। ज़रूरत यह है कि हमारे जैसे लोग जो यहाँ बैठे हुए हैं, पढ़े लिखे लोग, खुशकिस्मत लोग हैं। आपके आइन के आर्टिकल के तहत अगर मैं चलूँ तो करोड़ों बच्चे स्कूल नहीं जा रहे। हम तो वो हैं जो यूनिवर्सिटियों में से पढ़ के आए हैं। यही मौका है कि हम इदारे बनाने की कोशिश करें अपनी मर्ज़ी के, जिसमें हमारी से हो, फिर तो बात बनेगी। फिर तो मैं कहूँगा कि हमने जमहूरियत के लिए कुछ किया है और इस मुल्क में जमहूरियत के क्राइसिस को कुछ कम किया है। ज़रूरी नहीं आज मिले, हो सकता है 10 सालों बाद, 20 सालों बाद हमें वो तमाम हकूक़ मिल जाएं जो कम से कम आइन में लिखे हुए हैं। जी, थैंक यू। अकरम कायम खानी साहब, जैसे बात अभी कुछ ये हुई, तहसीन साहब कह रहे हैं कि ग्लोबली जो है डेमोक्रेसी के चैलेंजेस हैं। आप बरतानिया से आए हुए हैं और
जो कहा जाता है, बहुत सारे लोग इस पर एग्रीड नहीं है कि डेमोक्रेसी की, मॉडर्न डेमोक्रेसी की माँ जो है बरतानिया है। तो आप क्या समझते हैं कि ये जो पावर डायनामिक्स है, क्या सिर्फ पाकिस्तान में एक बड़ा चैलेंज है या ग्लोबली भी चैलेंज बनता जा रहा है? बरतानिया और पाकिस्तान का कंपैरिजन करना ज़्यादती है मेरे ख़्याल में। उसका कोई, पाकिस्तान एक बदनसीब, मैं कहना चाहिए, रियासत है या हुकूमत है या मुल्क है जिसमें इब्तदा से जो है सियासत, देखें, ये अगर कोई कहे कि भाई इस्टेब्लिशमेंट का बड़ा कसूर है और इस्टेब्लिशमेंट में तबाह कर दिया और इंस्टीट्यूशन तबाह कर दिए, मुल्क तबाह कर दिया, तो मेरे ख़्याल में बुनियादी तौर पर हमारे मुल्क के अंदर क़याम पाकिस्तान के बाद सबसे पहले सियासतदानों ने ये हड्डी डाली इस्टेब्लिशमेंट के सामने कि आप आइए और हमें संभालिए और आपके बड़ा मज़ा आएगा, इक़्तिदार है। ये सारा का सारा जो प्रोसेस चला है वो सियासतदानों की तरफ से चला है। उसके बाद तो ज़ाहिर है जब जिसके हाथ में लाठी आ जाती है फिर भैंस को वही चलाता है। और हमारी जो जमातें थीं, जैसे मैं आपको कहूँ कि मेरा ताल्लुक़ हमेशा शुरू से स्टूडेंट लाइफ से NSF में था, पाकिस्तान पीपल्स पार्टी में था, बेनज़ीर भुट्टो के साथ मैंने काम किया और जला वतन हुआ, मुल्क से निकाला गया, ज़िया-उल हक ने निकाला मुझे। तो मैं हमने पीपल्स पार्टी ने बड़ी नर्म रवि के साथ भुट्टो की शहादत को कबूल करते हुए कॉम्प्रोमाइज़ करके दिखाया कि शायद कोई जमहूरी इदारे बहाल हो जाएं, शायद कोई जमहूरियत का रास्ता, लेकिन आपने देखा कि नहीं हुआ। अब ये साबित हो गया इन पे दर पे वाक़यात के बाद कि पाकिस्तान के अंदर आप जो लोग हैं, जो अवामुन्नास है, वो कोई तब्दीली ला सकती है। और जब तक कि आप में तब्दीली नहीं आएगी, आपकी सोच में तब्दीली नहीं आएगी, कोई ऊपर से नहीं उतरेगा। हमें ऊपर से खूबसूरत किस्म के सियासतदानों की ज़रूरत नहीं है, हमें हमारे आम लोगों की ज़रूरत है कि वो आगे आएँ और सियासत को संभालें और सियासत के लिए कुछ करें। और यही, जब आपके ऊपर सियासत है ही नहीं तो शहरी हकूक़ कहाँ से मिलेंगे आपको? देखिए, शहरी हकूक़ कनेक्टेड है आपके आइन से, आपके मुल्क के कवानीन से। वो तो कवानीन मौजूद ही नहीं है। जब कोई चाहता है टॉपल कर देता है, जब कोई चाहता है आपको बाहर कर देता है, आप चाहे इलेक्शन जीत के आएँ या इलेक्शन ना जीतें, जो मर्जी आए करें। ऐसे में मैं समझता हूँ कि हमें असल सवाल को समझने की ज़रूरत है। हमें समझना चाहिए कि अब वक्त आ गया है कि हमने बहुत कुर्बानी दे ली, अब हमें सही सिमत में बढ़ना है। इसका मतलब ये नहीं है कि हम रोज़ रोज़ को 9 मई करते फिरे, मेरा मतलब ये नहीं है। मेरा मतलब ये है कि हमें शऊरी और अक़ली तब्दीली चाहिए, जो जेन्युइन लोग हैं उनको आगे लाना चाहिए। असांखे हिन वक़्तु जेको चैलेंजिस अचनि था, जेको ॿ शयूं साम्हूं आयूं आहिनि हिन वक़्तु डिस्कशन मां, हिकिड़ो एवोल्यूशनरी प्रोसेस मां गुज़रंदासीं त उहा डेमोक्रेसी अचीव थींदी, ॿियो पावर डायनामिक्स जी चेंज, जेको वुसत साहब ॻाल्हि कई। त तव्हांजे ख़्याल में जेके पावर डायनामिक्स कीअं चेंज थी सघनि था, छा उन में ग्लोबली बि को रोल आहे, छा जेकर ग्लोबली बि हींअर काफ़ी फैक्टर्स आहिनि जेके इन्वॉल्व थियनि था असांजे मुल्क में? जी, पॉसिबिलिटी त हर वक़्तु रहंदी आहे। पाकिस्तान में जेको इन्फ्लुएंस आहे USA जो तमामु घणो रहियो आहे ऐं असांजी तमामु घणे वक़्त ताईं जेका फॉरेन पॉलिसी आहे उहा डिक्टेट थींदी रही आहे। US इंट्रस्ट सां असां अलाइन कंदा रहिया आहियूं, असां पंहिंजा मफ़ादात ऐं हुननि जे मफ़ादात खे गॾु कंदा रहिया आहियूं। हिकिड़ो पॉसिबिलिटी त आहे, पर बुनियादी तौर ते का बि तब्दीली सवाइ अंदरूनी तब्दीली खां सवाइ मुमकिन न हूंदी। जीअं मिसाल हींअर तव्हां ॾिठो शाम में छा थियो, त उते बि जॾहिं माण्हू पाण अंदर जा माण्हू जॾहिं तयारु थियनि था का तब्दीली करण लाइ, पोइ थिए थी। सो मुंहिंजो हीउ ख़्यालु आहे त जमहूरियत जो जवाब बि वधीक जमहूरियत आहे। डेमोक्रेसी जे लाइ ज़रूरी आहे त जेको असां वटि अंधी मंडी, लूली लंगड़ी जहिड़े बि फॉर्म में आहे, इन ते असांजी सिविल सोसाइटी, असांजा माण्हू हिकिड़ो प्रेशर क्रिएट कनि ऐं कंदा रहनि ऐं मुसलसल एडवोकेसी जारी रहे, छो त हिनजो रस्तो इहो ई आहे। जमहूरियत, हू जेके खूनी इनकलाबनि जा ज़माना हुया उहे हिकिड़ो त दुनिया में रहिया कोन्हनि। नंबर ॿी ॻाल्हि, असां वटि जेका पाकिस्तान में सूरत हाल आहे, असांखे जेको ताक़तुनि जो तवाज़ुन आहे हिते, उन में लॻे नथो त असां को फोर्सफुली को झेड़ो करे या कंहिं हथियारबंद तरीक़े सां का तब्दीली आणे सघूं था। असां वटि सिर्फ़ु रस्तो हिकिड़ो ई आहे ऐं उहो आहे प्रोसेस जो।
हिकिड़ो जेको प्रोसेस आहे डेमोक्रेसी जो प्रोसेस आहे उन में असां रिफाइनमेंट्स पैदा कयूं, असां पंहिंजी पॉलिटिकल पार्टीज़ ते प्रेशर विझूं, असां पंहिंजे जेका थोरा लूला लंगड़ा इदारा आहिनि उन्हनि ते प्रेशर विझूं, उन्हनि में रिफॉर्म्स करण जी कोशिशि कयूं। सोशल मीडिया जो तमामु घणो इन्फ्लुएंस आहे। तव्हां मिसाल जे तौर ते हींअर डॉक्टर शाहनवाज़ जो जेको वाक़ियो आहे इहो फिनोमिनल आहे। पाकिस्तान में कुझु अरसे अॻ में ताईं इहो तव्हां तसवुरु न पिए करे सघिया, ऐं सिंध खां ॿाहिरि त हुनजो तसवुरु हाणे बि कोन्हे त हिकिड़ो माण्हू जंहिं ते ब्लास्फेमी जो कूड़ो इल्ज़ाम लॻल हुजे उनखे मारे छॾियो वियो हुजे, उनजे तव्हां सॼी बसात पलटाए छॾियो। इहो हिकिड़ो वॾो कमु आहे, इहो थियो आहे सोशल मीडिया जे थ्रू, कुझु माण्हुनि जे थ्रू। मीडिया में त पहिरियनि ॾींहंनि में ख़बर बि कोन हुई हुनजे बारे में। सो आउं चवणु ई थो चाहियां त आहे प्रोसेस, उन प्रोसेस खे रिफाइन करण जी ज़रूरत आहे, ऐं जेके ही नौजवान आहिनि, जेके माण्हू आहिनि, जेके असांजा मुस्तक़बिल आहिनि, उन्हनि खे ही हिन स्ट्रगल खे, हिन जिदोजहद खे, हिन रिफाइनमेंट खे पंहिंजे हथनि में खणणो पवंदो ऐं हिनखे अॻिते वधाइणो पवंदो। इहो ई रस्तो आहे। जी जावेद काज़ी साहब, तव्हां छा पिया सम्झो त एक्सटर्नल फैक्टर्स जो केतिरो रोल थी सघे थो घटि में डायरेक्शन सेट करण में, जो पाकिस्तान में माज़ी में थींदो रहियो आहे? सर क्विकली सर। ही जेको बि प्रोसेस आहे हिकिड़ो डेमोक्रेसी जो प्रोसेस आहे। डेमोक्रेसी का जामिद ऐं साकिन शइ कान्हे का, उहा ख़ुदि बेटर थींदी वेंदी आहे, थींदी वेंदी आहे, थींदी वेंदी आहे। ख़ुदि हिकिड़ा जेके आहिनि इंस्टीट्यूशन्स आहिनि उनखे डेवलप कंदा आहिनि। ख़ुदि जेके आहिनि तव्हांजूं जेके आहिनि से मिसाल तौरु हिकिड़ी मिडिल क्लास फॉर्मेशन है जेका थी है पाकिस्तान में थी है, पंजाब में थी है, बलूचिस्तान में मकरान साइड ठीक ठाक थी है, सिंध में तमामु कमज़ोर रही है। उनजो हिकिड़ा आहिनि जेके डायरेक्ट या शॉर्टकट टू मिडिल क्लास जेके दोस्त आया, भुट्टे साहब जे सरकारी नौकरियूं मिलियूं, हे मिलियूं, उहो जेका एंटरप्रेन्योरल मिडिल क्लास हुई उहा त जेका असां 1947 जो सिंध सां तमामु वॾो सान्यो हुयो आहे, त पूरे बरे सगीर में असांजी जेका निज मिडिल क्लास हुई, एंटरप्रेन्योरल मिडिल क्लास हुई, जंहिं दुनिया में वॾा कमाल कया आहिनि पंहिंजे एंटरप्रेन्योरशिप सां, उहा हितां हली वई। उहा न बलोचनि जी वई, पंजाबियुनि जी बि कान वई, छाकाणि त हुनखे वरी पंजाब हिकिड़ो मिली वियो पंहिंजी जाइ ते। पख्तून ऐं असां वारा जेके बलोचिस्तान जी त का माइग्रेशन थी कान का, असां वटि माइग्रेशन थी, पर असांजो जेको डेमोक्रेसी में ख़ुदि पाकिस्तान में जेको असांजो रोल आहे सिंधियुनि जो, उहो तमामु घणो आहे, सभ खां घणो सगारो रोल रहियो आहे। त असीं जेका डेमोक्रेसी जी स्ट्रगल आहे उन ते क्लियर आहियूं। अञा ताईं 50 सालनि ताईं हिकिड़ी पार्टी खे वोट पिया ॾियूं इन फियर ते त असांजो को माना गड़बड़ न थी वञे, त असीं माना जेको आहे सो हिकिड़ा विज़डम में इहो सोचूं था त असांजो लेसर ईविल केरु आहे, असीं इर्तिक़ा ॾे अॻिते वञणु था चाहियूं पिया। तंहिंजे करे जेको जेके एक्सटर्नल फोर्सिस जेके हाणे अचनि पिया, वेरी वेरी गुड, तमामु भला आहिनि। छाकाणि हाणे त हे पाकिस्तान या हीअं जंहिं तरीक़े सां हिननि 70 सालनि ताईं हलायो आहे, जे ईअं हलाईंदा त इहो हाणे कोन हलंदो। अॻवान पॉलिसी खे ॿिनि जो शायदि ॾिनो पियो वञे, केॾी बि जेका आहे हींअर हाइब्रिड डेमोक्रेसी आहे, पर अॻवान पॉलिसी, स्मगलिंग ऐं इहे जेको बयानियो हो जंहिंजे करे असांजो शाहनवाज़ कुंभर जेको आहे सो मारिजी वियो, ऐं उन खां शाहनवाज़ कुंभर जी जेका असां जदोजहद असां सिंधियुनि विड़ी आहे हिन दफ़े। कंहिं बि पाकिस्तान में हिन जेके इहे कंज़र्वेटिव फोर्सिस आहिनि, असीं पंहिंजी तारीख़ खणी, पंहिंजो तमदुन खणी, पंहिंजी तहज़ीब खणी, भिटाई खणी, सचल खणी, अयाज़ खणी, असीं हिननि मुल्हनि सां जेके कंज़र्वेटिव रवैयनि सां जेके पंहिंजो इम्पोज़ था करणु चाहिनि पिया, असां हुन सां उहा ई जंग विड़ीसीं जेका जंग असांखे विरसे में मिली। इहा डेमोक्रेसी जी जंग हुई। तव्हां ॾिसो जॾहिं डिक्टेटर ईंदो आहे, डिक्टेटर पहिरियों कमु इहो कंदो आहे, उहो आणींदो आहे LFO जी, उन में जेको आहे अज़ीज़ हमवतनो, इहे जेके आइन में फलाणा तव्हांजा फंडामेंटल राइट्स आहिनि से फ़िलहालु त बंदि थी विया, बाक़ी आइन बाक़ी ॿियो जेको आहे उहो कमु कंदो। त उनजो पहिरियों अटैक जेको हूंदो आहे उहो हूंदो ई तव्हांजो जेको आहे वॉइस सां आहे, तव्हांजे राइट्स सां आहे, तव्हांजे फेयर ट्रायल जो जेको राइट आहे उहे सभु खसींदो आहे। जंहिंजे करे इन्हनि जेके नौजवाननि असांजा जेके विढ़ंदा, जेके जदोजहद कंदा, उन्हनि लाइ सभ खां वॾी जेका अहम शइ आहे त उहो पॉलिटिकल पॉइंट खे सम्झनि त जेको बि असांजा फंडामेंटल राइट्स खसींदो असांजी झेड़ो ई उन सां आहे, ऐं जेको झेड़ो असांजो फंडामेंटल राइट्स वठण जो झेड़ो आहे उहो दरअसल असांजो डेमोक्रेसी जो झेड़ो आहे। मोर डेमोक्रेसी, मोर डेमोक्रेसी, मोर डेमोक्रेसी, एंड दैट फ्रॉम द डेमोक्रेसी असां हिन पूरी इलीट क्लास खे माना ॿाहिरि कढंदासूं, ऐं बग़ैर डेमोक्रेसी जे असीं हिन इलीट खे, हिननि जेके बि रॉट आहिनि उनखे कोन था कढी सघूं, थ्रू डेमोक्रेसी कढी सघूं। जी सर, वसतुल्लाह साहब, आपने कहा कि पावर डायनामिक्स जब तक चेंज नहीं होएगा कोई बदलाव नहीं आएगा, तो जिस ख्वाब की हम बात कर रहे हैं क्या वो ख्वाब हासिल भी हो सकता है और उसका तरीक़ेकार क्या हो सकता है मुमकिन तौर पे आज के हालात में?
देखिए, मेरी जो जनरेशन है उसने जो सियासत देखी वो जलसों की सूरत में देखी, रैलियों की सूरत में, एहतजाजी जुलूसों की सूरत में देखी। हमेशा हिस्ट्री में जो भी चेंज आई है वो जब तक नौजवान तबका मुतहर्रिक नहीं होता वो तब्दीली नहीं आती। पाकिस्तान में इस वक्त जो 25 करोड़ आबादी है उसमें से 60% जो है उसकी उम्र 30 साल या उससे कम है। सवाल ये है कि जब हम उनसे कम्युनिकेट ही नहीं कर पा रहे, हमें यही नहीं पता कि उनके सोच क्या है और कौन से टूल्स हैं। अब जलसे आप ना भी करें कोई फ़र्क नहीं पड़ता, इसलिए कि इन बच्चों के पास टाइम नहीं है। जुलूस निकालेंगे, आप देखेंगे वही सिविल सोसाइटी के 35 अफराद जो हैं वो प्रेस क्लब के सामने खड़े हो जाते हैं, वही अब बयान भी जारी कर देते हैं। तो ध्यान देने की बात यह है कि जब तक ये जो 60% आबादी है इसको आप इन्वॉल्व नहीं करेंगे और इसको नहीं समझाएंगे कि तुम क्या चाहते हो, पहले तो इनकी सुने और फिर ये कि ये तब्दीली कैसे हो सकती है, तो हमें जो पुरानी गधा गाड़ी घोड़े गाड़ी वाली जो एक फ्रेम ऑफ माइंड है हमारा, चेंज करके इनके टर्फ पे, पहले तो इनका टर्फ सीखना पड़ेगा, फिर इनके टर्फ पे खेलना पड़ेगा, फिर इनके साथ कम्युनिकेट करना पड़ेगा। इनके पास टाइम स्पैन बहुत कम है। तो हमारा इसका पहला मुआवजा आपने देखा अरब स्प्रिंग की सूरत में। अरब स्प्रिंग जो है वो फेसबुक का करिश्मा थी, फेसबुक ने जो है उखाड़ के फेंक दिया। रियासतें इस ख़तरे को समझती हैं, लिहाजा पहले वो रखती थी रेत के बोरे अपने आप को बचाने के लिए, आज वो रखती हैं फायरवॉल, क्योंकि उन्हें पता है कि ये जो मैसेज है इसको रोकना कितना ज़रूरी है, जो कि नई नस्ल के लिए जो प्लेटफॉर्म है उन पे जाने के लिए। तो उसका जंग का जो मैदान है वो अब डिजिटल उस पे टर्फ पे ट्रांसफ़र हो चुका है। जब तक आपके पास डिजिटल हथियार अपडेटेड नहीं होंगे, ये जो डायनासोर हर सियासी पार्टी पे छाए हुए हैं, ये नए बच्चों को आगे आने का मौका नहीं देंगे। और उन्हीं हथियारों से जब तक आप जो हमारी मॉडर्न डिजिटली अवेयर इस्टेब्लिशमेंट है उस पे ये बच्चे ही डिजिटली ही मज़ाहमत कर सकते हैं। ये जलसे वलसे आज 5000 लोग आ गए, 1 मिलियन मार्च हो गया, अब इसका कहानी ख़त्म हो गई है। इनके साथ जो है आपको रिलेशनशिप इन्हीं की टर्म्स पे बनाना पड़ेगा, उसके बाद मज़ाहमत आगे जारी रह सकती है। जी तहसीन साहब, क्विकली सर, आप क्या समझते हैं, क्या हम समझें, कितना पुरुमीद रहें, किस तरह तब्दीली आ सकती है? साफ समझ आती है कि जो भी अंग्रेज़ के बनाए हुए इदारे, चाहे वो लोकल गवर्नमेंट या उसके बाद हमने प्रोविंशियल पार्लियामेंट्स और ये बाकी सेनेट वेनेट बनाई है, ये बदरू हैं, इनमें कोई रूह नहीं है। मेरा ईमान ये है, मैं ये समझता हूँ कि अगर ज़रा सी हम हिम्मत करें तो हम इनके अंदर रूह डाल सकते हैं। बाकी ऐसे इंस्टीट्यूशंस जिनको हम इंस्टीट्यूशन नहीं मानते, उनके अंदर भी हम अपनी राय आमा बनाएं। आखिरी बात मेरी ये है जो मुझे हिम्मत देती है, देखिए आप मेरा ख्याल है कि अमेरिका में भी या बरतानिया में भी, वैसे नेपाल एक अच्छी मिसाल है, वो किसी वक्त लंबी बात हो जाएगी कि नेपाल में उन्होंने क्या किया है, सिर्फ सीटें बढ़ाई हैं और हर तबका प्रोपोर्शन मुतनासिब के तहत अब पार्लियामेंट में बैठता है, वो जो कभी ख्वाब भी नहीं देख सकते थे। लेकिन वापस अगर चले तो मेरा ये मानना है कि बाकी मुल्कों के भी जजों को, पुलिस वालों को, मुख्तलिफ इदारों के हाकिमों को दिल चाहता होगा कि उनको भी पैसे मिले जी, लेकिन वो रिश्वत नहीं लेते। इसलिए नहीं लेते कि कानून बड़ा जालिम है, इसलिए नहीं देते कि वो पकड़े जाएंगे। मैं मानता हूँ इसलिए नहीं लेते कि राय आमा उनके खिलाफ हो जाएगी। हमने वो राय आमा यहाँ बनानी है, वो राय आमा हमने बनाने की कोशिश नहीं की, हमें उसके लिए कोशिश करनी चाहिए। पाकिस्तान इस जमहूरी क्राइसिस को क्रॉस करके एक वेलफेयर स्टेट में बदल सकता है। वो जमहूरी तहरीक या जमहूरी इदारों की बनाने की तहरीक जो कि क़याम पाकिस्तान के बाद शुरू हुई और फैज़ अहमद फैज़ जैसे लोग उन्हें जेलें काटी और माशाल्लाह क्या है उस मतलब ये कि जेलों में गए, किलों में गए,
और एक पूरा प्रोसेस चलता रहा। कम्युनिस्ट पार्टी शुरू में बहुत एक्टिव रही, उसके बाद पाकिस्तान पीपल्स पार्टी ने जो जद्दोजहद की, हज़ारों सैकड़ों कारकुन जेलों में गए और जद्दोजहद की, जिनको लोग भूलते जा रहे हैं। जुल्फ़िकार भुट्टो की शहादत, बेनज़ीर भुट्टो की शहादत, भुट्टो ख़ानदान, उसके अलावा आज की हमारे जामी चांडियों की बेटी की जद्दोजहद जो है साबित करती है कि ये सफ़र चल रहा है। और अब हमें खुशी इस बात की है कि पूरे पाकिस्तान में, पहले सिर्फ सिंध में या छोटे सूबों में ये बात चलती थी वहाँ और अब जो है बड़े सूबे में भी एक तहरीक पैदा हुई है जिसके लिए जो नौजवानों तक पहुँची है। अब नौजवानों को इस बात का एहसास हुआ है कि ये जो छोटे सूबे वाले जद्दोजहद करके और शहादतें पेश करके आज 70-75 साल से अपनी ज़िंदगियां दे रहे थे, वो सच थे, हम सच थे, हमारी जद्दोजहद सच्ची थी, आज साबित हुआ है। और ये एक ये उम्मीद की किरण है और मुझे यकीन है कि ये तब्दीली ज़रूर आएगी और ज़रूर कायम होगी। बड़ला थैंक्स अकरम कायम साहब, आप पर उम्मीद हैं तहसीन साहब, जावेद सुमरो साहब, जावेद काजी साहब और वसतुल्लाह खान साहब। अहम बात यह है कि पावर डायनामिक्स की चेंजिंग और जमहूरी प्रोसेस की रवानगी, जब तक जमहूरी प्रोसेस रवाना रहेगा, मुस्तकिल चलता रहेगा। और जैसे वसत साहब ने कहा कि प्लेटफॉर्म चेंज करने पड़ेंगे, क्योंकि अब ये बात अहम नहीं रही कि कितने बंदे आ रहे हैं, पर कितने अफराद पर असर होके जा रहा है, वो बड़ा इंपॉर्टेंट है। बड़ा थैंक्स, आपने पार्टिसिपेट किया सेशन में, और बड़ा थैंक्स हमारे पैनल्स के लिए।